हेलो अस्सलाम वालेकुम सब्सक्राइबर। उम्मीद कयां थी त सब खैरियत सां हूंदा, ख़ुशि हूंदा। हिन वक्त मां सेट ते मौजूद आहियां ऐं मूंखे जेको हिकिड़ो मौज़ू काफ़ी टाइम खां वठी करे परेशान पियो करे, सीमा हैदर वारो। त सीमा हैदर जे बारे में मां जेके असांजा हिते आर्टिस्ट आहिनि, डायरेक्टर आहिनि, उन्हनि खां कुझु व्यूज़ वठणु पई चाहियां त उन्हनि सभिनीनि असांजे आर्टिस्टनि ऐं डायरेक्टरनि जी सीमा हैदर जे बारे में छा राय आहे। त हलूं था असां उन्हनि जी व्यूज़ जी तरफ़। मुंहिंजी पर्सनल छा राय आहे उहा त मां सां शेयर कयां थी। दरअसल मूंखे नथो लॻे त हीअ जेको सीमा हैदर जेका माई आहे उहा का सिंधियाणी आहे या असांजी पाकिस्तानी आहे, मां नथी सम्झां। हुनजो जेको लहजो आहे, हुनजी एतिरी सुठी हिंदी जेका आहे, यकीन ॼाणियो सिंधी असां या हिते काई बि ॿोली सिखंदा आहियूं त असांखे सालनि जा साल गुज़री वेंदा आहिनि। पर सीमा हैदर जे बकौल त मूंखे तक़रीबन 2020 खां वठी मुंहिंजो सचनि सां राब्तो थियो। उन खां पोइ जेको आहे हाणे मां वई आहियां 3 महीननि में या हिकिड़े 2 सालनि में 3 सालनि में। तव्हां मूंखे ॿुधायो त 3 सालनि में एतिरी क्लियर का ॿोली सिखी सघिजे थी, जॾहिं त हुनखे असांजी पाकिस्तानी जेका उर्दू आहे उहा एतिरी क्लियर अचे ई कोन थी। ऐं हिकिड़ो मिंट, असां वटि हिकिड़ी आर्टिस्ट तमामु सुठी बहितरीनु आर्टिस्ट आहे फ़हमीदा। वालेकुम अस्सलाम फ़हमीदा। दरअसल मां हिन वक़्तु ॻाल्हायां पई, सीमा हैदर वारो किस्सो तव्हांखे ख़बर हूंदी जी, जेको चवनि पिया त पाकिस्तानी आहे ऐं हू इंडिया हली वई आहे। त तव्हां उन जे बारे में हिकिड़ो मिंट, मुंहिंजे ख़्याल सां लाइट जो इशू आहे, पाण थोरो लोकेशन चेंज था कयूं। और हिते तव्हां उन जे बारे में छा चवंदव त हू छा वाक़ई में पाकिस्तानी आहे? तव्हांखे छा थो लॻे? मूंखे नथो लॻे त पाकिस्तानी आहे। तव्हांखे नथो लॻे? मतिलबु तव्हांजा छा व्यूज़ आहिनि? हुनखे ईअं करणु घुरिजे या छा डाउट आहे? हू हुननि छो ईअं कयो हूंदो? इहो फेम जे लाइ या के ॿी अहिड़ी का ॻाल्हि हुई? उहो अलाह थो ॼाणे त छा जे करे, पर इहो ग़लति कयो जेको बि जवाबु सही न आहे। सही, थैंक यू सो मच। अवांजा ही कमेंट्स हुया। हीअ असांजी तमामु सुठी बहितरीनु अदाकारा हुई फ़हमीदा ऐं तमामु सुठी आर्टिस्ट आहे, तमामु सुठी शख़्सियत जी मालिक आहे। अच्छा, ॻाल्हि कयूं पिया पाण सीमा हैदर जी, त जेको मूंखे लॻे पियो त हीअ ऑलरेडी हिंदी हुई, हिते अची करे हुननि कंहिं मक़सद सां शायदि हिते पाकिस्तान में अची कुझु टाइम जे लाइ स्टे कयो आहे। हिते जेको आहे हुन पंहिंजा तालुकात ठाहिया आहिनि, शादी वादी पूरी कई आहे। असल में जेके ही वॾा अहिड़ा हूंदा आहिनि न, इन्हनि खे को अहिड़ो मिशन पूरो करिणो हूंदो आहे, उहे सालनि जा साल बि लॻाए छॾींदा आहिनि पंहिंजे मिशन खे कामयाबु करण जे लाइ। ऐं वरी हिकिड़ी डिघी लॉन्ग जेका हिकिड़ी प्लैनिंग हूंदी आहे उहा कंदा आहिनि। सो मूंखे बि ईअं थो लॻे त इन्हनि बि कुझु अहिड़ो ई कयो आहे। उन खां पोइ असांजे पाकिस्तान खे बदनाम थो कयो वञे। हिकिड़ो त इहो आहे, ऐं ॿियो वरी ईअं बि थी सघे थो त हिकिड़े कूड़े फेम जे लाइ जल्दी जेका हिकिड़ी थींदी आहे न सस्ती शोहरत, हुन जे लाइ शायदि हिननि इहो इशू छो छॾियो आहे त मां पाकिस्तानी आहियां त जीअं मूंखे जल्दी सां हिकिड़ी शोहरत मिली वञे ऐं मां शोहरत जी बुलंदियुनि खे छुई वञा, आसमान ते पहुची वञा। अक्सर माण्हू सस्ती शोहरत जे लाइ बि ईअं कंदा आहिनि। बहरहाल ॾिसूं था त जेके असांजा ॿिया आर्टिस्ट आहिनि ऐं डायरेक्टर आहिनि, उन्हनि जी हिन मामले में, हिन मौज़ूअ ते छा राय आहे, छा कमेंट्स आहिनि उन्हनि जा। अचो त ॾिसूं। खजू साहब, तव्हांखे जेको ही सीमा केस आहे उन जे बारे में तव्हांजा छा व्यूज़ आहिनि? तव्हां छा चवणु चाहींदव? मां पहिरीं ॻाल्हि चवां त हीअ इंटरनेशनल गेम आहे जेका पाकिस्तान खे बदनाम करण जी, ऐं उन्हनि खां पोइ उन्हनि थोरो वॉल्यूम वधायो। ख़ासि इशू आहे न, जेके छोकिरियूं ख़ासि करे हिंदू मज़हब जूं मुस्लमान थियनि थियूं पियूं, हू उन्हनि हिकिड़ी गेम खेॾी आहे इंडिया वारनि। इहा ऑलरेडी इंडिया जी आहे, ऐं जेको हिते आई कंहिं नमूने हिते हाणे उहा साॻी मुस्लमान हूंदे जेके चवनि था उन्हनि जो हिंदू मज़हब अख़्तियार कयो अथई। हीअ सिर्फ़ु हिकिड़ो बदनाम करण जे लाइ मुस्लमाननि खे, पाकिस्तान खे। बाक़ी अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे असांजी पाकिस्तान जी न आहे। जेकॾहिं हुजे हा जखराणी हुजे हा त बरोच खे एॾी इंडियन ॿोली ऐं उहो जेको ॻाल्हाए थी पई उहो कीअं थो अचे, पीउ माउ कोन्हे, भाउ कोन्हे। असां सिंधी जेकॾहिं थियूं या बलोच चइजे या जेकॾहिं पंजाबी स्पीक आहिनि त हू सिंधी सिखंदा आहिनि, त उन्हनि खे सालनि जा साल गुज़री वेंदा आहिनि, एतिरी क्लियर नथी अचे। प्यार में हिंदी हा, सिखी वई। ऐं जेके वरी सिंधी आहिनि उर्दू सिखंदा आहिनि त वीचारा या बलोची सिखंदा आहिनि, उनखे बि सालनि जा साल गुज़री वेंदा आहिनि। ऐं जंहिंसां भॼी वई आहे थी वॾे ॾाॾे खे ख़बर आहे न, उहो असां वटि अहिड़ा स्वीपर हूंदा आहिनि। हा न, लकड़ा उहा बि भला हूंदा आहिनि असां वटि। सर, हीअ जेको सीमा केस जेको आहे, हीअ छोकिरी भॼी वई आहे ऐं पाकिस्तानी चवनि था। पर उनजी जेका मां लैंग्वेज ॿुधी
जंहिं नमूने सां हू हिंदी ॻाल्हाए थी, मां सम्झां थो त मूंखे नथो लॻे त हू को पाकिस्तानी आहे। ठीकु आहे, उनखे बि इलाही सारी ॿोलियूं अचनि थियूं पयूं, उर्दू ॻाल्हाए थी पई ऐं इन खां अलावा सिंधी ॻाल्हाए थी, पर सिंधी हुनजी लैंग्वेज जेकी आहे उन मां मां मुतमइन न आहियां। छो त जेकॾहिं अगरि बरोच ॾेखारींदा त बरोच माण्हू उन ऑलरेडी जेके मां सम्झां थो त नस्लूं सिंध में गुज़रनि आहिनि, गुज़ारनि थियूं पयूं, अने लॾ पराण करे अची वेठा आहिनि, पर तंहिं हूंदे बि उन्हनि जी लैंग्वेज मां ख़बर पवंदी आहे त हीअ बलोच आहे, हीअ सिंधी आहे। जीअं असां पंहिंजा सिंधी भाइरनि जेके जेकॾहिं उर्दू ॻाल्हाईंदा त असांजो लहजो ज़ाहिर थींदो आहे त यार हीअ सिंधी आहे। अहिड़े नमूने सां सीमा जो लहजो किथे बि पाकिस्तान सां मिले कान थो पियो। में बि थी सघे थो आई हुजे पाकिस्तान आने करे हिते कंहिं बि तरीक़े सां रही करे, कंहिं ॿी माण्हू खां मदद वठी करे हिते रही पंहिंजो सॼो हितां जो माहौल ॾिसी पोइ वरी वई आहे। थी सघे थो, बाक़ी मूंखे नथो लॻे त हू पाकिस्तानी आहे। जेकॾहिं हू पाकिस्तानी हुजे हा त असां बि मतिलबु हू 3 सालनि में बसि हिंदी सिखी वई। जॾहिं त हिंदी फिल्मूं असां मां सम्झो त 40-45 सालनि खां ॾिसंदा था अचूं पिया, अॼु असां न सिखी सघिया एतिरी। हू 3 सालनि में सिखी वई एतिरी हिंदी लैंग्वेज एॾी परफेक्ट ॻाल्हाए थी पई त कॾहिं कंहिं माण्हू खे महसूसु नथो थिए त हू इंडियन आहे या पाकिस्तानी आहे। बाक़ी इहे बि इशूज़ आहिनि, ख़बर न आहे त इन इशू जे पोयां वरी अलाए कहिड़ा राज़ आहिनि। ज़ाहिर आहे त उहो मतिलबु जेके बि असां पाकिस्तान जे मथां उहो अटैक करण जी कोशिशि कंदा त अलाह ख़ैर कंदो, अहिड़ी का ॻाल्हि आहे। थैंक यू सो मच। हीअ आहे असांजी तमामु बहितरीन ऐं ख़ूबसूरत अदाकारा ऐं सना रज़ा। सना रज़ा मैडम साहिबा, त अच्छा तव्हां मूंखे इहो ॿुधायो, हीउ जेको हले थो वाक़ियो सीमा हैदर वारो, उन जे बारे में अव्हांजा छा कमेंट्स आहिनि? अय्या मड़े मां ॿाहिरि आहियां न सीमा खे निभागी मारी, इहा कहाणी एॾी भली अचे त मां कमेंट कयां। ॿाहिरि साड़े वरी बि कुझु त सही, इहा हाणे का माई अचे त भई माण्हू ॻाल्हाए। माण्हू जो चवनि था हीउ पाकिस्तानी आहे, छा हीउ पाकिस्तानी आहे? तव्हांजो छा आहे? इहा त औरत ई न आहे, पाकिस्तानी या हिंदुस्तानी छा आहे, त औरत चवण जे लाइक़ ई कान्हे का। मतिलबु निभागी कंहिं जाइ हाणे जंहिंसां वई आहे उन जो शिकिर न मुंहुं में मुहांडो, इन करे त माना असांजे पाकिस्तान में सिर खे मां इनखे पूरो माण्हू न मिलियो। हाँ हा न, इन माईअ खे कोई अहिड़ो माण्हू ई न मिलियो, इहो ई वञी स्विपर लॻुसि सिर साड़ियासि निभागी चोड़ी। सर, हिन जो सीमा हैदर जे बारे में तव्हांजो छा आहे? सीमा हैदर कहिड़ी जॻह इंडिया में वेठी आहे हिनमहिल? हा हा, इहा छा पाकिस्तानी आहे या न आहे? तव्हांखे छा थो जेकॾहिं लॻे? पाकिस्तानी आहे बि न त भई ईअं सम्झ त इन जहिड़ी का बेगरत आहे ई सही औरत। ॻाल्हि कई। 4 ॿार बि खयूं हली वई आहे, मुड़ुस खे बि छॾियूं हली वई आहे। इहा गैरत आहे इहो? इहा औरत चवण जे लाइक़ आहे? असांजे मुल्क जी हुजे हा त बाक़ाइदे गैरतमंद हुजे हा, अहिड़ी बेगरत न हुजे हा। मतलब तव्हांखे इहा पक आहे न त पाकिस्तानी न आहे? न, जेकॾहिं आहे बि पाकिस्तानी त बि मां त सम्झां थो त हिनमहिल त पाकिस्तानी न आहे न, छो जो उते वञी वेही रही आहे। सही, ठीकु आहे। ही आहिनि मुख़्तलिफ़ व्यूज़, कंहिंखे लॻे थो त ही पाकिस्तानी आहे, कंहिंखे लॻे थो। तव्हांखे छा थो लॻे त ही पाकिस्तानी आहे न आहे? लॻे थो देरि ते भाॼी सर, पहिरीं ॻाल्हि त हीअ जेकी सीमा जे बारे में जेको तव्हां पुछो था त सीमा पहिरीं ॻाल्हि त पाकिस्तान जी थी नथी सघे। ॿी ॻाल्हि त जेकॾहिं पाकिस्तान जी हुजे हा त उहो पाकिस्तान मुल्क खे छॾे वञे ई न। उहा इंडिया जी एजेंट हुई, जेकी थी सघे थो कुझु अर्सो इंडिया जे बारे में हिते एजेंटी करे उहा वापसि वई आहे ऐं हू पाकिस्तान खे बदनाम करणु चाहिनि था। बसि इहा ई ॻाल्हि आहे। ठीकु, अच्छा सब्सक्राइबर ही हुया असांजे जेके आर्टिस्ट ऐं डायरेक्टर, उन्हनि जा कमेंट्स। त घणा जेके कमेंट्स आहिनि त इहे ई आहिनि त हीअ जेका सीमा हैदर आहे ही पाकिस्तानी न आहे। मुंहिंजी बि पंहिंजी पर्सनल जेकी राय आहे उहा ई आहे त ही पाकिस्तानी न आहे। ऐं यकीननि हुननि जी हिकिड़ी सोचियल सम्झियल हिकिड़ी साज़िश हुई असांजे पाकिस्तान खे बदनाम करण जे लाइ। या वरी ईअं बि थी सघे थो त उतां जी जेका सीमा हैदर आहे हुन सस्ती शोहरत जे लाइ हिकिड़ो मिड़ई फज़ूल शोशो छॾियो आहे, पाकिस्तान खे बदनाम बि करणु चाहिनि पिया ऐं सस्ती शोहरत बि हुननि खे मिली वई। बहरहाल घणा जेके कमेंट्स आहिनि त असां नथा मञूं त कोई हीअ सीमा हैदर असांजी पाकिस्तानी आहे।